ये असांजी शादी पई थिए। असांजी शादी अलाए कॾहिं थींदी का ख़बर कोन्हे, पर हीअ ख़ुशनसीबु आहे घोटु जेको शादी थो कराए ऐं साम्हूं कुंवारी जो दीदार बि कयूंसि था। हे my पियो सोचे god. थो त अलाए कॾहिं मुंहिंजी शादी थींदी नंढड़ो। साईं ॿाराड़ी जे हिसाब सां जेको शादी जी रस्मूं आहिनि ईअं ई हाणे साईं हे ॾाॾा वेठा आहिनि साईं हेॾे दोलारी वेठा आहिनि ऐं हे अथव शीदी। साईं शीदी बि दोलारी हुआ, इहा मूंखे त ख़बर ई कोन हुई। अफ्रीकी मुल्कनि जा हिन वक़्तु सिंध में आबाद आहिनि ऐं इन जो तालुक़ु जेको असल में अफ्रीका खां आहे ऐं इन जी रहणी कहणी बिल्कुलु तव्हां ॾिसी सघो था। ऐं हिननि खे का माई कोन मिली आहे यार, ॾिस। ख़ैर अफ्रीका मां जहाज़ ते आया हूंदा, पोइ मायुनि खे कोन कठे आया पाणी। हिन पासे साईं लेडीस जा कपिड़ा आहिनि, शायदि हथ जा जेके मायूं ठाहींदियूं आहिनि ऐं हे अजरकूं आहिनि, डिज़ाइनूं मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि। साईं अॼु ज़बरदस्त मलाकड़ो थियण वारो आहे, थियण वारो न थी वियो आहे साईं। क़दीमी जेके तस्वीर आहे ऐं हिकिड़ो मुजस्मो बणियल आहे, हीअ माना ठहियल आहे मिटी जो। मलाकड़े जे हिसाब सां तव्हां ॾिसो। जी अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद त सभु दोस्त ठीक ठाक हूंदा, खैर हूंदा। जीअं त साईं मां पंहिंजे दोस्त में जोश फरन लाशारी। साईं अॼु ज़बरदस्त मलाकड़ो थियण वारो आहे, थियण वारो न थी वियो आहे साईं। क़दीमी जेके तस्वीर आहे ऐं हिकिड़ो मुजस्मो बणियल आहे, हीअ माना ठहियल आहे मिटी जो। मलाकड़े जे हिसाब सां तव्हां ॾिसी सघो था। हीअ क़दीम जेके आहिनि न, उहे माना मुजस्मे जे हिसाब सां ठहियल आहे। हीअ क़दीमी रांदि आहे, इन बाबति कुझु लिखियलु पवंदो, उहो बि तव्हां ॾेखारियूं था। मुख़्तलिफ़ नंबर जे हिसाब सां 5 नंबर 3 नंबर 2 नंबर, मतिलबु के शुरू में एॾियूं अजरक थींदियूं, पोइ अहिड़ियूं थियूं, पोइ अहिड़ियूं थियूं। तव्हांखे ॾेखारियां वेझे खां। दोस्तों हीअ वीडियो पसंदि अचे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। हीअ सिर्फ़ु अव्हांजी मोहबत ॾिसी अव्हां लाइ ठाहियूं पिया। साईं हाणे असां पहुता आहियूं रबाड़ी ख़ानदान जंहिंखे आहियूं। सिंध जो क़दीम क़बीलो विच ओभर एशिया खां आयल, हिन वक़्तु लाड़ में रहाश आहे। बिल्कुलु साईं, हे ॾिसो, हे अथव रेबाड़ी बिरादरी। हे मुजस्मा ठहियल आहिनि त उनजी रहणी कहिड़ी, ज़िंदगी कहिड़ी हुई ऐं मुख़्तलिफ़ तव्हांखे सभई ॾेखारींदासीं। साईं हे अथव आम सिंधी ॻोठ, जेके ॻोठाणी ज़िंदगी हूंदी आहे त औरतूं रिध पचा कंदियूं आहिनि, त वॾड़ियूं जेके हूंदियूं आहिनि उहे कम में हथ वंडाईंदियूं आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। ऐं काऊं साईं मानी ॾिसे थो रुॻो, पर मानी खणी नथो सघे छो त हीअ मुजस्मो ठहियल आहे। ऐं बाक़ी मुकमल वीडियो ॾिसण लाइ असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कंदा दोस्तों। हे ॾिसो, उहो रबाड़ी ख़ानदान ऐं हे आहे आम सिंधी। सिंधी आहियां, इन करे मां बि इन्हनि जो ई पासो झले वेठो आहियां, ठीकु आहे। आम सिंधी आहियां, ठीकु आहे। बाक़ी अॻिते ॾिसूं था अञा कहिड़ा क़बीला आहिनि, कहिड़ा ख़ानदान आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं फैमिलीज़ आहिनि, उहे उन्हनि सां तव्हांखे मिलाईंदासीं। हाणे साईं साम्हूं आहे बलोच फैमिली, बलोच सां मिलंदासीं। हे ॾिसो साईं, कुकड़ आहे ऐं हे अमड़ जेको सो लस्सी ठाहे रही आहे, उहो बत्ती पियल आहे। ऐं हीअ क़दीमी जेको सो असल बलोचिस्तान खां रहाकू हिन वक़्तु सॼे सिंध में आबाद आहिनि। बिल्कुलु साईं, सिंध में हर हिकिड़ी हे जेको सो फैमिलीस आहे, हर हिकु माण्हू मिले सघे थो सिंध में। हे बलोचनि जो स्टाइल आहे साईं। हिन खां पोइ पाण अॻिते वधंदासीं कोलियुनि जो। साईं असांजे जेके कोली ॿाहिरि ऐं कोली दोस्त जेके सॉरी मेघवाड़ आहिनि, सॉरी मादरत, पर मूंखे लॻो कोली, पर मेघवाड़नि जो कमु हूंदो आहे। हे सिलाई वग़ैरह कंदा आहिनि साईं। हे बि हिकिड़ो हुनरु आहे। हे मुजस्मो ठहियल आहे साईं, तमामु बहितरीनु। ऐं साम्हूं भॻवानु ठहियल आहे। हे अमड़ जेको सो रिलीज़ बि रही आहे शायदि। हिननि वटि कुकड़ आहिनि, उन्हनि वटि कुकड़ हुआ। हीअ क़दीमी जेके से बहितरीनु तव्हां ॾिसी सघो था। अच्छा दोस्तों, उन खां पोइ असां हाणे मिलिया आहियूं मोहाणा ख़ानदान सां, मोहाणा फैमिली सां। हीअ चाचो जेको सो मच्छी मारणु वियो पिए त मूं हिन खे रोके, मुंहिंजो 2 टे मिंट तव्हां जेको सो सब्र करियो।
ऐं इहे मुहाणनि जे हिसाब सां ठहियलु आहे, तव्हां ॾिसी सघो था। ऐं हीअ अमड़ जेको सो ॿुआरी वेॾे घर जो कमुकारु करे रही आहे। अहिड़े नमूने हूंदी हुई। तव्हां चाचा यार मच्छी अलाए खाराईंदो या न, बहरहाल ठीकु आहे, को मसइलो न आहे। आख़िरी आहे समाट। समाट असल सिंध जी असल ज़ात राज सॼी सिंध में आहे। अच्छा, समाट जेको सो लोबो ठाहींदा आहिनि शायदि, छा आहे सिस्टम मूंखे सम्झ में कोन पियो अचे, पर हिन जी रहणी कहणी जेका सभु पथर में आहे। अलाए छा खयों थी वञे साईं, इहे कॾहिं असां शायदि मानी आहे साईं, मानी ऐं लस्सी खयों थी वञे। माशाअल्लाह साईं, अल्लाह पाक इन्हनि मजलिसुनि खे बि आबाद करे, तव्हां दोस्तनि खे बि आबाद करे। वीडियो पसंदि आहे, हीअ वीडियो तव्हां लाइ मूं वॾी महिनत सां जाखोड़ सां शूट कई आहे ऐं परमिशन वठी पोइ शूट करे रहिया आहियूं, छो त हीअ क़दीमी आसार आहिनि साईं। हे अंग्रेज़ जो लॻे पोइ ॾिसूं साईं, चाचो बीठो आहे। ये सिंध जो डिघो माण्हू मुंहिंजे ख़्याल में उहो ई आहे। बहरहाल अच्छा दोस्तो, हाणे जेको सो असां क़दीमी जेके शख़्सियतूं आहे या असां जेके बि मशहूरु शख़्सियतूं आहिनि वग़ैरह, उन्हनि जी जेके तव्हांखे ॾेखारींदासीं। सभ खां पहिरीं चाचे खे सलाम कंदासीं, परमिशन वठंदासीं। चाचा ऐं असां हे अथो थोरी नज़र जो मुंहिंजो पाण मसइलो आहे, पर मोहम्मद फाज़िल राहू आहे जेको सो पॉलिटिकन माना सियासी आहे शायदि। उन जी जेको रहणी कहणी ऐं उन जा जेके क़दीम सामान आहिनि उहे तव्हां ॾिसी सघो था। टोपी, जोराब, कलम, मतिलबु के गिलास वग़ैरह ही हू जेके बि हल्का फुल्का सामान आहिनि त क़दीमी उहे आहिनि। उन खां पोइ असां ॿिए नंबर ते आहे अल्ताफ़ शेख, जेको 1944 में पैदाश थी हाल में, ऐं पोइ इहे लेखक आहे साईं, शाइर आहे मुंहिंजे ख़्याल में, लेखक। हिन जा कुझु किताब आहिनि जेके तव्हां ॾिसी सघो था। दिल्ली जो दर्शन, चंड चवां सच, ऐं ककर मंझि कपार, बम्बई मुंहिंजी भाकुर में। इहे मुंहिंजे ख़्याल में इंडिया जे हिसाब सां घणा किताब जा छपियल आहिनि। माशाअल्लाह साईं, ज़बरदस्त। हिन खे एवॉर्ड बि मिलिया आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। ऐं हिन जी राइटिंग तव्हां ॾिस, हिन खे साईं अवॉर्ड माशाअल्लाह ज़बरदस्त मिलियल आहिनि। ऐं उन खां टे नंबर ते आहे साईं मक़सूद गुल, जेको सो शाइर आहे, लेखक आहे। हिन जी तस्वीरूं आहिनि जेके शाइरी जे हिसाब सां दिलचस्पी रखंदा हूंदा, उहे शायदि सुञाणे विया हूंदा, अंदाज़ो लॻाए विया हूंदा। ऐं हिन जो रेडियो अजरक कपिड़ा वग़ैरह NIC बि पियल आहे। बहरहाल हीअ जेको सो मखदूम मोहम्मद हाशिम अदबी कॉन्फ्रेंस में जेको ही उन जी जेके लाइफ स्टाइल आहे, उन जी कहिड़ा लिबास पाईंदो, उनखे कहिड़ा अवॉर्ड मिलिया। ऐं अॻे साईं रेडियो जो दौरो हर कंहिं वटि रेडियो तक़रीबन मौजूदु आहे, छो त TV वग़ैरह अॻे कोन हूंदी हुई। ऐं साईं हिन खे त साईं तव्हां पक सुञाणे वेंदा, एतिरी मूंखे उमेदु आहे, छो त हीअ सिंध जी शान अलण फ़क़ीर आहे साईं। 1932 खां 2000 ताईं वालिद दाइम अली फ़क़ीर फ़नकार आहे साईं। पैदाश आमरी दादो, असल में दादू जो आहे साईं। पोइ हिन जा कलाम ॿुधिया हूंदा, टंग अल्लाह ओ कॾहिं मिलंदासीं। बहरहाल हीअ हुन जा जेके अवॉर्ड बि मिलिया आहिनि। उन शाह जो रिसालो पढ़ंदो हुयो ऐं तमामु बहितरीनु जेके अवॉर्ड मिलिया। दोस्तों वीडियो पसंदि आहे लाइक कंदा, शेयर कंदा। ऐं उन खां पोइ आहे पंहिंजो सोहरा फ़क़ीर मिरासी साईं। हे अथव सोहरा फ़क़ीर मिरासी। ही बि शायदि कोन्हे हो, हिन जो शायदि हिकिड़ो किताबु आहे, तव्हां ॾिसी सघो था। हीअ बाजो पियल आहे साईं। उस्ताद बुखारी जो नालो त हर कंहिं ई ॿुधो हूंदो। उस्ताद बुखारी जूं शाइरियूं तमामु घणियूं हलंदियूं आहिनि, तव्हांखे ख़बर आहे। तव्हां स्टेटस वग़ैरह बि लॻाया हूंदा, तव्हां किताब पढ़िया हूंदा। कुझु किताब जा नाला मां बि खणा थो। आदेसी उस्ताद, ख़ूबसूरत ख़याल जा सपना, न कम न
गम निबरियो न कमु निबरियो साईं। ठीकु आहे साईं। उन खां पोइ साईं उन जूं निशानियूं उन जी रहणी कहणी मुताबिक़ थी हुई, उहो तव्हां ॾिसी सघो था। ऐं हाणे पाण हलंदासीं अॻिते। उन खां पोइ पंहिंजो आहे बसि हीअ पोइ सिंधी उर्दू कहाणीकार आहे, लेखक ऐं हीअ हिन बाजोब आहे, इनखे अवॉर्ड बि ज़बरदस्त मिलिया। अच्छा दोस्तों, उन खां पोइ हाणे आहे पंहिंजो नालो मूंखे नंढड़नि अखरनि में आहे, आर बज़मी लिखियलु आहे। थी वियो, तव्हां ॾिसी सघो था। पर हू जेको सो साम्हूं मूंखे नज़र कोन बि आया, नंढड़ा अखर हुया। बाक़ी साईं हे उन जूं निशानियूं तस्वीरूं रहणी कहणी जेके मूं ॿुधायो। हाणे साईं मिलंदासीं छा नालो आहे, खान मोहन पवार, डॉक्टर खान मोहन पवार आहे साईं। इहे हिन जी ज़िंदगी मुताबिक़ जेके किताब आहिनि वग़ैरह इहो लिखियलु हर शइ तव्हां ॾिसी सघो था। नसीम गरल लेखक, हिते तक़रीबन लेखक आहिनि जेके हुननि जी तस्वीरूं आहिनि। ऐं हे जेको आहे साईं डिघो माण्हू आहे, इन जो नालो अथव पंहिंजो ॾिसूं था छा नालो आहे, मोहम्मद आलम चन्ना साईं। मोहम्मद आलम चन्ना साईं ॿुधो हूंदव। हिन जेके से रिकॉर्ड क़ाइमु कया आहिनि, हिन जो कदु एतिरो वॾो हुयो। फ़िलहालु त मूंखां वॾो आहे, तव्हां ॾिसी सघो था। हे ॾिसो साईं, कदु माशाअल्लाह आहे। बहरहाल हाणे अॻिते हलूं था। अनीस अंसारी आहे साईं। ये कहाणीकार आहे, फोटोग्राफर ऐं शाइर हो। इन जा लिखियलु कुझु किताब आहिनि, सिंध कोट ऐं तलका, धरती माता ऐं ॿिया खोड़ सारा किताब आहिनि। तव्हां नाला ॾिसी सघो था, पढ़ी सघो था। ऐं त शॉर्ट वीडियो ठाहियां पियो, इन करे इनखे तमामु बहितरीनु अवॉर्ड मिलिया, तव्हां ॾिसी सघो था। ऐं उन खां पोइ हिन तरफ़ आहे जो नालो यार सम्झ में कोन पियो अचे, पर हीअ बि शाइर आहे, राइटर आहे ऐं क्रिकेट जो बि शौक़ीन आहे साईं। सुबुह जो सितारो। हुसन जो रिसालो, हुसन जो दर्स जो रिसालो, तमामु बहितरीनु क़दीमी शयूं हिते मौजूदु आहिनि। इन जे तारीख़ जे हिसाब सां मुजसमा ठहियलु आहिनि। वीडियो पसंदि आहे लाइक कंदा दोस्तों। साईं हे हाणे शेख अयाज़ साहब जेको मशहूरु शाइर ऐं मशहूरु शख़्सियत आहे, कुझु शाइरियूं बि लिखियलु आहिनि, तव्हां पढ़ी सघो था। ऐं त यार जल्दी जल्दी वीडियो ठाहे रहियो आहियां,
जेको कुझु नज़र अचे पियो तव्हांखे ॾेखारण जी कोशिशि कंदसि ऐं कुझु किताब पियल आहिनि उनखे ज़ूम कंदसि। ऐं हाणे अॻिते वधंदासीं। मूंखे जा शाइरी अचे ई कोन थी का। ऐं हे चाचो अलाए केरु आहे? सर क्या हाल है? लॻे थो अंग्रेज़ आहे। न न न न साईं, अंग्रेज़ कोन्हे। हे आहे प्रोफेसर शिवराम फेवराणी। हे बि लेखक आहे साईं। माज़रत माज़रत साईं, हे बसि लेखक आहे। साईं हाणे मां तव्हांखे हिकु अहिड़े शख़्सियत सां माना मिलाए रहियो आहियां, मुजिस्मे सां, जेको तव्हांखे मुजिस्मो ॾेखारे रहियो आहियां। इनशा तव्हांखे पसंदि ईंदो। लड़ियो सिज लकनि में साईं, सिंध घुरे थी आज़ादी, शहीद तोसां आवचन, जाॻिया जंग जवान। ही शहीद बशीर खान कुरैशी आहे साईं। सिंध जी जान, सिंध जी पहचान। इन जी रहणी कहणी, इन जा किताब, इन जा इश्तिहार, इन जूं जेके हिते शयूं पियल आहिनि तव्हांखे ॾेखारियूं पिया। साईं हे लॻे थो पुराणियूं डीवी जूं कैसेटूं आहिनि ऐं हिकिड़ा टेप जा जेके सिस्टम जी कैसेट टेप जी आहे, ॿियो DVD या VCD अलाए छा आहे, पुराणा सिस्टम आहिनि। हाई मास्टर वॉइस लिखियलु आहे। ऐं सिंध माणक मोती तनज़ीब पारां शाह लतीफ़ अहवार, सिंध जो अज़ीम शाइर मोहतरम सैयद मुर्तज़ा ॾाॾाई साईं, हे बि शाइर आहे। जी व्यूअर्स, वीडियो पसंदि आहे लाइक कजो, चैनल खे सब्सक्राइब कंदा फरहान परदेसी व्लॉग्स लाइ। हे पर्दो पोश जेका आम औरतूं पाईंदियूं आहिनि, ऐं बहितरीनु पर्दो आहे। ऐं हिते ई रिलियूं सिंध जी सकाफ़तूं आहिनि। ऐं हिते कुझु लिखियलु बि आहे, ॾिसूं छा त साईं अंग्रेज़ी लिखियलु आहे। अंग्रेज़ी मां पढ़ियल ई कोन आहियां साईं। अच्छा दोस्त, हिन वक़्तु मां मौजूदु आहियां थर पार्कर, ऐं हिते जी रहणी कहिड़ी ज़िंदगी जेका असां तव्हांखे ॾेखारींदुसि। सॉरी, थर त न आहियां, पर बिल्कुलु ईअं महसूसु थियो त जीअं थर हुजां। थर में औरतुनि जी जेका रहणी कहिणी आहे, ज़िंदगी आहे, उन मुताबिक़ ई मुजिस्मो ठहियलु आहे। त थर में जेके औरतूं पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारींदियूं आहिनि, ही हिकिड़ो मुख़्तसिर ठहियलु आहे मुजिस्मो। ऐं ॿिया बि खोड़ सारा ठहियलु आहिनि। हाणे साईं हे ॾाढा वेठा आहिनि, साईं हेॾे दोलारी वेठा आहिनि। ऐं हे अथव शीदी। साईं शीदी बि दोलारी आहे? इहा मूंखे त ख़बर ई कोन हुई। असल अफ्रीकी मुल्कनि जा हिन वक़्तु सिंध में आबाद आहिनि, ऐं इन जो तालुक़ु जेको असल में अफ्रीका खां आहे। ऐं इन जी रहणी कहिणी बिल्कुलु तव्हां ॾिसी सघो था। हीअ ॾाढो माज़रत नकल पियो करियां। ऐं हिननि खे का माई कोन मिली आहे यार। ॾिस, ख़ैर अफ्रीका मां जहाज़ ते आया हूंदा, पोइ मायुनि खे कोन कठे आया, पाणी हली आया। ऐं मुकमल तव्हांखे जेको सो ॾेखारींदासीं। ऐं उमेद त तव्हां दोस्तनि खे वीडियो पसंदि ईंदी। वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजो यूट्यूब चैनल फरहान परदेसी व्लॉग्स ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तो, चवंदा आहिनि त सफ़र हुजे या महिमान नवाज़ी हुजे त उते चांहि ज़रूरु पीजे। बिल्कुलु असां चांहि पीअंदासीं असांजी मेवाड़ ख़ानदान तां। मेमण फैमिली सां असां मिलंदासीं, मेमणनि खां असां चांहि वांहि पीअंदासीं। ऐं माशाल्लाह ही रईस माण्हू लॻनि पिया, ऐं असांखे ॾिसनि बि कोन थिया। अलाए चांहि जी सलाह हणंदा या न। असां सिंध जे लाड़ जे इलाइक़े जा रहंदड़ हिन वक़्तु सॼी सिंध में आबाद आहिनि। अच्छा, मेमणनि जो जेको घणो तालुक़ु आहे, उहो शुरूआती जेको सो लाड़ पटी खां आहे। ऐं तव्हां ॾिसी सघो था, हे असां मेमण आहिनि। हिननि जी रहणी कहिड़ी मुताबिक़ ठहियलु आहे मुजिस्मो। चांहि जूं किटलियूं भरी वियूं आहिनि, पर चाचा सलाह ई कोन थो वणे। बहरहाल, अच्छा दोस्तो, चांहि त कोन मिली। हाणे ॾिसूं माना मानी जो कमु थी वञे। हे अथव जट मालून बि हिकिड़ो मिंट मां तव्हांखे मालूना माण्हू असल सिंध माथिरे जा, हिन वक़्तु सॼी सिंध में आबाद आहिनि जट। साईं हे अथव जट साहिबु, तव्हां ज़ात ॿुधी हूंदी।
उन्हनि जी रहणी करणी हिन टाइप ते हुई, इन तरीक़े सां हुई, उन मुताबिक़ ई मजमू ठहियलु आहे। ठीकु आहे मासी ख़ुशी जो अमा। हाणे साईं हे केरु आहे, जोगी आहिनि न। हाणे असांजो जेको जोगी खां कुझु ॿुधंदासीं। हे अथव जोगी, हे नांग टऊं चक न आणो दोस्त। हे ॾिसो जोगी। सिंध ऐं राजस्थान जो ख़ानदान बदोश क़बीलो हिन वक़्तु सिंध सॼे में आबाद आहे। साईं हिन जो जेको असल में सिंध ऐं राजस्थान जो खानाबद जो क़बीलो आहे ऐं हिन वक़्तु पूरे सिंध में आबाद आहे। साईं बिल्कुलु ई ग़रीब ख़ानदान आहे, मतिलबु ज़ाहिरी ॻाल्हि आहे जोगी आहे त को अमीर हूंदो आहे को ग़रीब आहे। हिन जे मुजसिम मां लॻे पियो त हिकिड़े ग़रीब माना ख़ानदान सां आहिनि। साईं हे अथव हिंदू, असल ॾखण एशियाई इलाइक़े जा रहंदड़ हिन वक़्तु सॼे सिंध में आबाद आहिनि। हे अथव हिंदू, कलम सां कोई लिखी रहियो आहे ऐं हे अमड़ मानी थी पचाए माशाल्लाह। मूं वटि टाइम थी वियो आहे मानी जो। हिन जी ज़िंदगी पोइ मुंहिंजे ख़्याल में प्रोफेशनल आहे, कुझु अमीराणी थी लॻे हाणे। हर शइ एक्टिव आहे, तव्हां ॾिसी सघो था। ऐं हिंदू वटि माशाल्लाह पैसो सुठो आहे। साईं हे अथव असांजा ॿाहिरि असांजा माइट, असांजा दोस्त, असांजा पहिरीं प्यारा कोली। हीअ असांजी कोलियुनि जी जेका रहणी कहणी ज़िंदगी आहे उन मुताबिक़ सां मजमू ठहियलु आहे। हीअ घणो हार पी कंदा आहिनि ऐं बिल्कुलु ई सादी ज़िंदगी आहे, तव्हां ॾिसी सघो था। हे बाबू अलाए छा खयो थो वञे, हथियार आहे या लाकुड़, शिकार थिए थो वञे साईं। ऐं हे अमड़ अन कणिक जी पिसाई थी करे। आख़िरी फैमिली बची आहे साईं ओॾनि जी। हे अथव ओॾ, जेके अक्सर करे घर वग़ैरह ठाहींदा आहिनि, बीतूं वग़ैरह। हिन जी बि बिल्कुलु सादी आहे रहणी कहणी। हीअ मिटी खयूं बीठा आहिनि। हे अमड़, हे नंढड़ो रांदि थो करे साईं। हे ॾिसो, हे वाह 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 वाह, मिटीअ सां रांदि थो करे हेॾो सरो थी करे।